बादशाह जी धी शहज़ादी ऐं बकरार जी कहाणी। सही मुंहिंजा तमामु पुराणे दौर जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो बादशाह कंहिं मुल्क ते हुक्मरानी कंदो हो। से मुंहिंजा बादशाहनि जो बादशाह तरपाक पाण आहे, पर हीउ ज़माने जेको बादशाह हो जंहिंजी वॾी सल्तनत वॾी बादशाही हूंदी हुई। से उन बादशाही में हिकिड़ो बकरार बि रहंदो हो ऐं हुन बादशाह जी हिकु नौजवान धीउ पिणु हुई। से मुंहिंजा उन साॻी बादशाही में अकुल ऐं बख़्त बि पिया फिरंदा हलंदा हुआ ऐं पाण में ॿई संगती हुआ। से मुंहिंजा वॾड़नि जूं ॻाल्हियूं आहिनि त विढ़नि सान त लताड़जनि ॿूढ़ा। सो से हिकिड़े भेरे अकुल ऐं बख़्त में अची पाण में बहस थियो, अची पाण में होॾिया। अकुल चवे त आउं सरस आहियां ऐं वरी बख़्त चवे त आउं वॾो आहियां। बख़्त चवे आउं वॾो आहियां, अकुल चवे आउं सरस आहियां। ॿिन्हिनि जो असीं पाण में बहस थी पियो। नेठि साईं मुंहिंजा उहो फ़ैसिलो कयऊं, अकुल ऐं बख़्त पाण में इहो फ़ैसिलो कयो त पाण ॿई हली कंहिं माण्हू ते ज़ोर आज़माई करियूं था। पोइ पाण ई ख़बर पइजी वेंदी त केरु सरस आहे ऐं केरु घटि आहे। से मुंहिंजा अकुल बिना बि इंसानु अधूरो हूंदो आहे। अकुल न आहे त का शइ न आहे ऐं वक़्तु बि वॾी ॻाल्हि आहे। वक़्तु साईं ॾे फेरो त दाल मां शीरो। बहरहाल किसो कोता सो अकुल ऐं वक़्तु शर्त लॻाए पाण में रवाना थिया। से हलंदा हलंदा अकुल ऐं वक़्तु उन बादशाह में अची हिकिड़े बकरार वटि पहुता, जो बकरार कंहिं माण्हू वटि महीने ते ॿकरियूं चारींदो हो। राति ॾींहुं ॿकरियुनि सां गॾु रहंदो हो। हुन बकरार जूं आदतूं ख़सलतूं बि ॿकरियुनि जहिड़ियूं हुयूं। से मालवंत माण्हू, तव्हां ॾिठो हूंदो त बकरार, ॾेढार, गाबार, मालवंत माण्हू वीचारा जंगली माण्हू, सो हुननि जो उथणु वेहणु खाइणु पीअणु बि जानवर नगर थी वेंदो आहे। वाटरनि मां शाखनि मां बुकनि में पाणी पिया पींदा आहिनि। मानी बि वीचारा हलंदे फिरंदे टुकर भोर किथे खाई वठंदा आहिनि, कॾहिं नसीबी कान थींदी अथनि। सो बहरहाल किसो कोता पाण हलूं था पंहिंजी कहाणी ॾे। सो उहो बकरार बि ॿकरियुनि वांगुरु ऊंधो थी पाणी पींदो हो ऐं मानी बि उन्हनि वांगुरु पियो खाईंदो हो। ऐं उन साॻी मुल्क जे बादशाह खे हिकु धीउ पिणु हुई। जीअं असां शुरू में ई तव्हांखे ॿुधायो त वॾी बादशाहत हुई उन बादशाह जी, ऐं उनजी हिकिड़ी धीउ बि हुई ऐं जंहिं का नौजवान अची थी हुई जंहिंजी शादी करणी हुई। सही शहज़ादी तमामु सुहिणी हुई, हसीन हुई, सफ़ा गुलाब जी गुल हुई ऐं जंहिं करे परे परे जे मुल्कनि जा बादशाह शहज़ादा, वॾा पोतल, वॾा पहुच रखंदड़ माण्हू शहज़ादी जे संग जी घुर करणु बादशाह वटि ईंदा रहंदा हुआ। से मुंहिंजा ॿाहिरीं मुल्कनि जा बादशाह बि वॾा पहुच रखंदड़ हुआ। सो बादशाह सोचियो त जेकॾहिं कंहिं हिकिड़े खे संग ॾींदसि त ॿिया बादशाह नाराज़ थी पवंदा। से वॾा माण्हू वॾनि माण्हुनि सां ऐं बादशाहनि सां फिटाइणु पसंदि न आहिनि कंदा। हर कंहिंखे मुफ़ाद प्यारा हूंदा आहिनि। सो बादशाह सोचियो त कंहिंसां फिटाइणो कोन्हे, तंहिं करे छो न अहिड़ी का अटकल कजे जो लाल बि लुभिजी अचे, लाल बि लभे ऐं प्रीत बि रहिजी अचे। तो सिंह बादशाह पड़ो ॾियारियो त फलाणे ॾींहुं फलाणे मैदान ते चवरी ढरंदी, जंहिं माण्हू जे मथां चवरो ईंदो, जंहिं माण्हू मथां चवरी ईंदी तंहिंखे शहज़ादी जो संग मिलंदो। सिमो जा बादशाह जे रुॻे ऐलान हुकम जो देर हो, पड़ा घुमी विया, शनायूं वॼी वियूं, मुल्क हंधे माॻे इहा ॻाल्हि पखिड़िजी वई त फलाणे ॾींहुं फलाणे हंधि शहज़ादी जी क़िस्मत जो फ़ैसिलो थींदो। सिम जा मुक़ररु थियल ॾींहं ते परे परे जा बादशाह, शहज़ादा, अमीर ऐं ग़रीब सभु अची उन मैदान ते गॾु थिया ऐं ख़ुदा जी कुदरत सां उहो बकरार बि घुमंदो फिरंदो अची हुते निकितो। से जीअं त अकुल ऐं वक़्तु क़िस्मत आज़माई लाइ इन बकरार ते अटकियल हुआ ऐं बकरार जे पोयां हुआ। सो माण्हुनि जा आशाम ॾिसी जॾहिं बकरार उते पहुतो, बकरार दिलि में ख़्यालु कयो त हीउ लकाउ, हीउ बि को खेल आहे, को तमाशो आहे जेको ॾिसण जहिड़ो आहे
हिते सवे हज़ारे माण्हू अची गॾु थिया आहिनि। सो वधी अची हिकदमि पासे थी बीठो। सो साईं बकरार बि हिकिड़े पासे अची उते अची बीठो। हुन सोचियो त को हिते खेल तमाशो आहे। जी साईं, मेलनि में या मदारियुनि वटि माण्हू गोल गोल कंहिं मुक़ाबले खे ॾिसण लाइ फिरी बींदा आहिनि। सो माण्हू जा साईं हुजूम बीठा हुआ, बकरार बि बीठो हो। अकुल ऐं वक़्त बि बहस कंदा कंदा अची बकरार जे पुठियां उन मेड़ में पहुता। हाणे साईं वक़्त तो अकुल खे चवे, हाणे मुंहिंजो मज़ो ॾिसिजे, ऐं उन बकरार सां साथी थो थियां। पोइ अमीन थिज त केरु सरस आहे। अकुल चयो त भले तूं पाण खे आज़मा। से आख़िर बादशाह चौरी फेराइण जो हुकुम ॾिनो। चौरी साईं फिरी ऐं सिधो अची उन बकरार जे मथां बीठी। साईं सभई हैरान थी विया त चौरी वञी हिकिड़े ग़रीब ते ढरी, जंहिंजा कपिड़ा लीणूं लीणूं फाटल ऐं वारनि में मिटी जा मण पियल आहिनि। शहज़ादनि ऐं बादशाहनि जॾहिं ॾिठो त सुहिणी शहज़ादी हिकिड़े ग़रीब जे वर चढ़ी थी वञे, हिकिड़ो ग़रीब इन सुहिणी शहज़ादी खे बखमल जहिड़ी नरम मुलायम सुहिणी शहज़ादी खे खणी थो वञे। सो सभु अची पशेमान थिया। त मुंहिंजा ॻाल्हि था कनि त ख़ुदि बादशाह बि ॾाढो शशदर थियो। सो वठी हलायऊं त साइण न भले ॿांह भुले, साइण न भुले ॿांह भुले। आख़िर फ़ैसिलो थियो त चौरी वरी फेराइजे। से ख़ुदा जी कुदरत जो ॿियो दफ़ो बि साॻी कार थी। छो त वक़्तु अची बकरार जे पोयां बकरार जो साथ ॾिनो ऐं बीठी हुई। से वक़्त जो बकरार खे साथ ॾिनो त ॿिए दफ़े बि साॻी कार थी। चौरी फिरी अची बकरार ते बीठी। से लाचार अंजाम मूजिब बादशाह बकरार खे पंहिंजो नाठी करे क़बूलियो ऐं खेसि कपिड़ा लटा पाराए, संवारत कराए, वार बार ठाराए, ॾारियूं ठाराए, गुसल कराए, माण्हुनि जहिड़ो माण्हू करे पंहिंजी न्याणी परणाइण जो फ़ैसिलो कयो। साईं बादशाह जो ऐलान थी वियो हो। अॻ में ई ऐलान थियल हो। बद बादशाह जे हुकम जी ज़रूरत हुई। बकरार खे साईं तयारु करे बादशाही वेस वॻा पाराए ठाराए जोड़ाए शादी लाइ तयारु कयो वियो। कुझु ई ॾींहंनि में पोइ शहज़ादी ऐं बादशाह जी शहज़ादी ऐं बकरार जी शादी साईं थी वई ऐं वक़्तु पंहिंजो खेल ॾेखारे छॾियो। निकाह खां पोइ साईं बकरार खे मानी मिली, जा हुन दस्तूर मूजिबि ॿकिरनि वांगुरु ऊंधो थी खाधी ऐं अजीब नमूने सां खाधी। ऐं साईं उते बादशाही महल में वेठल माण्हुनि खे संस उन आदत ते ॾाढो तजुब लॻो ऐं आख़िर वञी शहज़ादी वटि छॾे आयसि। साईं मुंहिंजा उते बि उहे ॿकिरियुनि वारियूं ऐं बकरान वारियूं हकलूं पिए पियसि। वेचारी शहज़ादी खे ॾाढो अरमान थियो। माठ करे वेठे सभु रंग ॾिठाई। साईं घड़ी खन कलाक अधु आख़िरकार बादशाह जी धीउ इहे बकरार जा हाल ॾिसी शहज़ादी खे पक थी त बकरार में तिर जेतिरो बि अकुल कोन्हे। पोइ छो न सांस शर्त रखी 2 टे सुवाल पुछां, जिन जा जे ही ईअं जवाबु उबता ॾींदो सो फांसी जी सज़ा ॾियारे हिन खां जिंद छॾायां ऐं सुहाग राति अॼु ई हिन जी मौत हिन खे ॾियारे हिन मां जिंद छॾायां ऐं सुहाग राति मां अॼु पंहिंजो पाण बचायां। उहो वीचारी शहज़ादी उहो वीचार करे चाहिंसि त आउं तोखां 3 सुवाल पुछां थी। जेकॾहिं उन्हनि जा सही जवाब ॾिने त आउं तोसां सुहाग राति मल्हाईंदुसि, पोइ त वाह वाह, न त फाही ते चढ़णो पवंदई। से बकरार जेको अॻे ई हुनजो बकराणो ज़हन, सो हुन न कई हम न कई तुम शहज़ादी खे चयईं, जेका तूं चवईं उहा ॻाल्हि क़बूल आहे। तंहिं ते शहज़ादी खां 3 सुवाल पुछा, ॿुधा त पेट कंहिंजो चङो,
जर कहिड़ो चङो ऐं गुल कहिड़ो चङो। से मुंहिंजा बकरार पंहिंजी सोच ऐं सम्झ मुताबिक़ जवाबु ॾिनसि त पेट पले जो चङो, जर काठी जो चङो ऐं गुल गुलाब जो चङो। से बकरार जे अजीबो ग़रीब ऐं उबता जवाब ॿुधी शहज़ादी ॾाढी कावड़ में अची वई ऐं कावड़ में तपी बाहि थी वई ऐं यकदमि वज़ीरनि खे घुराए चयाईं त हिन बेवकूफ़ खे वठी वञी फाही ते चाढ़ियो। से मुंहिंजा बादशाह जी लाडली थी शहज़ादी उनजो हुकुम केरु टारे। वज़ीर से हुकुम जा बंदा सो ईअं करण लाइ तयारु थी विया। होॾां साईं अकुल ऐं वक़्त बि ॿिन्ही तमाशो पिए ॾिठो। अकुल ॾिठो त हाणे मुड़ुसु थो मरे, सो वक़्त खे चयाईं त अदा वक़्त तूं हिनजो भलो कयो, अदा तो हिनजो भलो कयो जो शहज़ादी जो संग वठी ॾिनो, पर उहो वक़्तु कहिड़े कम जो शादी राति ई फांसी ते थो चढ़णो पवे ऐं घोटु शादी जे राति ई फांसी थो चढ़े। हाणे जे हुजे हिमत त मदद करेसि। से वक़्तु बणाणियो त मूंखे जेका ताक़त जेतिरी ताक़त हुई सा मूं ॾेखारी। मूं बकरारमा खेसि बादशाह जो नाठी बणाए छॾियो ऐं खेसि वॾी सल्तनत ते हाणे विहारियो आहे। हाणे खटेसि क़िस्मत। तंहिं ते अकुल चयसि चङो, हाणे आऊं तोखे हिन जी जान बचाए ॾेखारियां। ईअं चई अकुल छा कयो जो यकदमि वञी बकरार जे मग़ज़ में वेही रहियो। से अकुल जो बकरार जे मग़ज़ में वेही रहियो त बकरार जूं अखियूं खुली वियूं। बकरार जूं अखियूं खुलियूं ऐं वज़ीर खे चयाईं त मियां वज़ीर ख़ैर त आहे, मूंखे केॾांहुं पियो वठियो हली। वज़ीर खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई, जंहिं ते बकरार ख़्यालु कयो त हिते जेकॾहिं उॿर आई कबी त मुफ़्त मारिजी वेंदसि, तंहिं करे का अटकल हलाइजे ऐं जिंद छॾाइजे। तो चयाईंसि मियां वज़ीर शहज़ादी जो हुकुम अखियुनि ते, पर मरण खां पहिरीं मूंखे बादशाह सां हली मिला, पोइ तूं भली हली मूंखे फांसी ते चाढ़े छॾ। वज़ीर सिंह उहा ॻाल्हि मञी खेसि बादशाह वटि हाज़ुर कयो। बादशाह खां पुछियो त कीअं आयो आहीं? बकरार जवाबु ॾिनसि त बादशाह सलामत, तो ख़ुशी सां मूंखे शहज़ादी जो संग ॾिनो, तो मूंखे शहज़ादी जो संग ॾिनो आहे, पोइ राति जो परणाए अॼु वरी सुहाग राति फांसी ते चाढ़णु, इहो कहिड़ो इंसाफ़ आहे? बादशाह वज़ीर ॾे निहारियो, जंहिं खेसि ॿुधायो त जीअंदा क़िबला शहज़ादी जो हुकुम आहे त हीउ बेवकूफ़ आहे, तंहिं करे हिन खे फांसी ते चाढ़ियो वञे। बादशाह सलामत साईं यकदमि शहज़ादी खे घुराए खांसि हक़ीक़त पुछी, जंहिं ते हुन बादशाह खे ॿुधायो त अहिड़े तरह सां असां शर्त रखियो ऐं हिन मुंहिंजे सुवालनि जा जवाब सही कोन ॾिना आहिनि, तंहिं करे मूं उहो हुकुम ॾिनो आहे। बादशाह सलामत चयसि चङो, तूं उहे सुवाल वरी मुंहिंजे रूबरू कर, जे जवाबु ॾिनई त ठहियो, न त पोइ भले फांसी ॾियारजांसि। तॾहिं ते शहज़ादी पहिरियों सुवालु कयो त पेट कंहिंजो चङो? बकरार जवाबु ॾिनो त पेट धरती जो चङो, जंहिंमें सभु कुझु समाइजी थो वञे। वरी शहज़ादी ॿियो सुवालु पुछियसि जर कहिड़ो चङो? बकरार जवाबु ॾिनसि जर मींहं जो चङो, जंहिं ते सभिनी साह वारनि जो जियापो आहे। आख़िर टियों सुवालु शहज़ादी पुछियसि त गुल कहिड़ो भलो, गुल कहिड़ो चङो? जंहिंजो बकरार जवाबु ॾिनो त गुल वहण जो चङो, जो सॼे ख़ल्क़ खे ढके थो। उहो जवाबु ॿुधी बादशाह धीउ खे चयो त मां इहे त समूरियूं ॻाल्हियूं अकुल वारनि जूं आहिनि। शहज़ादी पोइ साईं पाण बि पशेमान थी मुड़ुस खां माफ़ी वरिताईं ऐं पोइ हमेशह लाइ ख़ुशि गुज़ारण लॻा। उहो तमाशो ॾिसी अकुल ऐं वक़्त पाण में ॻाल्हि ॿोल शुरू कई। से वक़्त अकुल खे चयो त अदा अकुल बराबरि, सवाइ तुंहिंजे आउं कुझु बि कोन आहियां। जेकॾहिं अकुल आहे त पोइ वक़्त जो कुझु न कुझु गुज़ारो थी सघे थो। अकुल बिना वक़्त सफ़ा अणपूरो ऐं अणढंगो आहे। पोइ साईं वक़्त अकुल खे तस्लीम कयो ऐं अकुल वक़्त खे तस्लीम कयो। हिक ॿिए सां पोइ ॿई ॼणा पाण में परिची पिया ऐं सदाईं दोस्त थी रहण लॻा ऐं पंहिंजी बाक़ी ज़िंदगी जा ॾींहड़ा बादशाह जी धीउ ऐं बकरार बि ख़ुशि ख़ुशि गुज़ारण लॻा। से मुंहिंजा हिन क़िस्म जूं वधीक किसा कहाणियूं ॿुधण जे लाइ
असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।